हाशू मारजी वियो। तुंहिंजो मामू हाशू मारजी वियो। ज़रीना बेगम, हिक ॾींहुं सभिनी खे मरणो आ। अॼु मामा हाशू मोयो आ, सुभाणे नवाब खान मरंदो। नवाब खान के तो मारण जा घणा पिया ख्वाब ॾिसनि, तूं हिकिड़ी न। पर जिन जिन नवाब खान जे बारे में सोचियो आ न, उहे त पाणे ई मारजी विया आहिनि। पर मूं त रब साईं खां दुआ घुरी आहे नवाब खान जे लाश मथां पार कढण जी। छा मुंहिंजी बि इहा दुआ क़बूल कोन थींदी? नैना बेगम, इहे दुआऊं त घणा घुरी वेठा आहिनि। पोइ मालिक साईं उन्हनि जी ज़रूर ॿुधंदो। शायद तूं तो सी ताईं जिंदा ई कोन हूंदी। उन वक्त केर जिंदा हूंदो या केर न, इहो त रब साईं ॼाणे थो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।